अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजावेरी ड्रामे में छा थींदो। छा चाकर खान हाणे सांवल खान सां दुश्मनी निभाईंदो। छा आख़िरकार रोंडो पंहिंजी भेण जे चवण ते जाबिर खान सां हथ मिलाईंदो। छा जाबिर खान आख़िरकार रोंडो खे हर कम में इस्तेमाल कंदो। छा सांवल हाणे चाकर खान सां जहिड़ो वारींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधाए थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो चाकर खान जेको आहे सांवल जे ॻाल्हियुनि मथां यकीन कोन कंदो। सांवल खान खे साफ़ साफ़ चई छॾींदो, अगरि जेकॾहिं तो इहे ॻाल्हियूं मूंखे सची सची न ॿुधायूं त पोइ तुंहिंजो ऐं मुंहिंजो हमेशह लाइ झेड़ो आहे। सांवल खान चवंदो चाकर खान मां तोखे कीअं सम्झायां त मूं तुंहिंजे अॻियां सभु ॻाल्हियूं ज़ाहिर कयूं, इन में का बि कूड़ जी ॻाल्हि न आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो रोंडो जेको आहे पंहिंजी भेण जे चवण ते वञी जाबिर खान सां हथ मिलाईंदो ऐं जाबिर खान खे चवंदो त हाणे मां तुंहिंजो साथी आहियां। ऐं जाबिर खान पोइ हिन खे हथ मिलाए ऐं पोइ इन सां ठाह कंदो ऐं पोइ इन खे अहिड़े कम लाइ इस्तेमाल कंदो जो कीअं इहे ॿई सांवल खान खे फसाए सघनि। जेकर जाबिर खान जेको आहे रुंडे खे कुझु चालू सेखारींदो। रुंडे खे चवंदो अगरि जेकॾहिं चाकर खान तोखां इहे सवाल पुछे त पोइ तूं हुन सवाल जो का बि जवाब न ॾिजां, तूं इहे चई छॾिजां त असांखे ख़बर ई कोन हो। रुंडो चवंदो त हा जाबिर खान तूं इन तां बेवकुटको थी रहा है। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो सांवल खान जेको आहे चाकर खान खे साफ़ साफ़ चई छॾींदो। चाकर खान खे चवंदो अगरि जेकॾहिं तोखे मुंहिंजी ॻाल्हियुनि मथां भरोसो न आहे त पोइ तूं मूंखे भले मारे छॾ ऐं मुंहिंजो खून बि तोखे माफ़ आहे, मां इहो विसारे वेही रहंदुसि त मुंहिंजो बि खून थियो आहे। जे करे हाणे चाकर खान चवंदो त सांवल खान मूंखे अञा बि तुंहिंजे मथां यकीन न आहे। असां हाणे तुंहिंजो ऐं मुंहिंजो जंग आहे, छो जो तूं अगरि जेकॾहिं इन ॻाल्हियुनि खां मूंखे आगाह करियां त थी सघे मां तुंहिंजे मथां एतबार करे सघां। बहरहाल तोखे मुंहिंजी हक़ीक़त अञा न आहे ॿुधायो। सांवल खान चवंदो चाकर खान मूं अञा तोखे सॼी हक़ीक़त बयानु करे ॿुधाई आहे, पर तोखे केरु सम्झाए जो मां तुंहिंजो दुश्मन न आहियां। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी मूंखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।